नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरी दुनिया जीअं पाकिस्तान में भी अॼु मसीह बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾींहुं ईस्टर मल्हाए रही है। हिन हवाले सां खिपरो जे कैथोलिक चर्च में मसीह बिरादरी पारां पंहिंजो मज़हबी ॾींहुं ईस्टर अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें मसीह बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ मास्टर कृष्ण, मास्टर प्रेम, मास्टर ईमानवेल समेत माण्हुनि शिरकत कई है। इन मौके ते फादर परवेज़ मज़हबी इबादत कई। मसीह बिरादरी जे माण्हुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो। इन मौके ते चर्च के खूबसूरत लाइटनि ऐं गुलनि सां सिंगारियो वियो। मज़हबी इबादत में पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। इन मौके ते फादर परवेज़ चयो आहे त मैं फादर परवेज़ सेंट फ्रांसिस ऑफ असीसी चर्च खिपरो की जानब से तमाम मसीहों को और विश्वासी मंडली जो सिंध में और पूरे पाकिस्तान में है उनको ईस्टर की मुबारकबाद पेश करना चाहता हूँ। ईस्टर खुदावंद यीशु मसीह हमारा ज़िंदा खुदा जो कब्र में से जी उठकर तीसरे दिन ज़िंदा हुआ। जेको ईस्टर ॾींहुं आहे ही हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाश जो ॾींहुं आहे। इन जे करे दुनिया पूरी में हीउ ॾींहुं मल्हायो वञे पियो। ख़ासि करे कलीसिया जे अंदरि जेके बि मसीह आहिनि असांजा, उन्हनि जो ईमान आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको पैदा थियो आहे उनखे वॾी धाम धूम ऐं ख़ुशी सां मल्हायूं, छो जो ही अमन, सलामती, सुख, दुख ऐं भाईचारे खे ॾींहुं ज़ाहिर कंदो आहे। यीशु मसीह ईस्टर के दिन जिंदा हो गए मर्दों के चर्च जे पंहिंजे खुदावंद यसु मसीह जे जी उठण जी तयारी कई है। चर्च जेको आहे तव्हां ॾिसो पिया, हार सिंगार आहे ऐं अॻियां बि बल्कि उन जो मंज़र जेको आहे पेश कयो वियो आहे त अॼु जे ॾींहुं असांजो गुरु, असांजो खुदावंद यसु मसीह जी उठियो। इन जी उठे ख़ुशी खे मल्हाइण लाइ असांजी मंडली जेका आहे पंहिंजी रूहानी तयारी कई ऐं पंहिंजे गिरजा घर में आया ऐं इबादत कई ऐं मुल्क पाकिस्तान ऐं पूरी दुनिया जी सलामती लाइ, पुरअमन लाइ सभिनी गॾिजी मिली असां दुआ कईसीं। सभिनी क्रिश्चन भाउरनि खे असां ईद मुबारक चयूं था। अॼु ख़ुशी जो ॾियारो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॾाढी ख़ूबसूरती जेको आहे डेकोरेशन थी वई आहे ऐं ॾाढो ख़ुशी खां मनाए रहिया आहिनि। अञा ताईं तव्हांखे ख़बर आहे अञा इन खां तयारियूं जेको आहिनि स्टार्ट थींदियूं। हाणे निमाज़ खां पोइ जेको डांस जो प्रोग्राम आहे, ॿियो जेका मगर फंक्शन जेका अञा 11 खां 12 खां पोइ थींदा। ऐं तव्हांखे ख़बर आहे रधड़ पचड़ जेको आहे अॼु जेको आहे सभु नंढे ॿारनि जे ऐं नंढड़े ॿारनि जी चहिरे ते रौनक छाई वई आहे। त असां इहा चाहियूं था कि असांजी पाकिस्तान, मुल्क पाकिस्तान में जेका हमेशह खुशहाल रहे ऐं जेका कोरोना जेको आवाज़ हिकिड़ी वई हले पई आहे उन खां असांखे शफ़ा मिले। महिरबानी। अॼु असां जेको आहे पंहिंजो कैथलिक कलीसिया ऐं तमामु जी मसीह जेके आहिनि असां ईद मल्हाईंदा आहियूं। उन में मिठा खाधा जेके आहिनि उहे हूंदा आहिनि। अॼु पूरो ॾींहुं जेका आहिनि में असीं ख़ुशियुनि में रहंदा आहिनि, घर ख़ुशियूं कंदा आहिनि, मल्हाईंदा आहिनि, खाइण पीअण हूंदो आहे, इबादत कंदा आहियूं ऐं उनखां पोइ जेको आहे असां हिक ॿिए खे मिलंदा आहियूं ऐं इन खां पोइ असां थोराईंदा आहियूं पाकिस्तान गवर्नमेंट जा जेका असांखे सिक्योरिटी ॾींदा आहिनि ऐं उन्हनि राति जो बि पुलिस हिते तैनात कई ऐं अॼु सुबुह जो बि असांजे ख़िदमत में पुलिस हुई हिते त सिक्योरिटी ऐं तहफ़ुज़ ॾियण लाइ सिंध हुकूमत जा ऐं ख़ासि करे असां पाकिस्तान हुकूमत जेका आहे उनजा थोराईंदा आहियूं त असांखे सिक्योरिटी ॾींदा आहिनि ताकी असां पुरअमन तरीक़े सां इबादत करे सघूं। हिन में असां इबादत में जेका आहे ख़ासि करे कोरोना जहिड़ो जेको मूज़ी मर्ज़ आहे उन जे लाइ दुआ कई घुरी वई ऐं इन खां अलावा जेको आहे अमन सलामती जे लाइ बि दुआऊं कयूं वयूं ताकी असांजे मुल्क में अमन ऐं सलामती थी वञे। हर पासे असां ॾिसंदा आहियूं त अॼुकल्ह मुश्किलात जो वक़्तु आहे, माण्हू तितर बितर थियल आहिनि, विखिरियल आहिनि। उन लिहाज़ खां असां उन्हनि लाइ दुआऊं घुरंदा आहियूं त ख़ुदा जेको शक्ति वारो आहे, हिम्मत वारो आहे, उहे असांजे रूहनि खे ऐं असांजे जेके तौफ़ीक़ ॾिए ताकी असां हुन अमन में सुलह सलामती में हली सघूं। त मुंहिंजे तरफ़ां ऐं असांजो पेरिस प्रीस्ट फादर परवेज़ डेनियल जे तरफ़ां सभिनी जेके क्रिश्चन आहिनि उन्हनि खे अॼु क़यामतुल मसीह, ईद क़यामतुल मसीह मुबारक हुजे। मसीह बिरादरी पारां दुनिया जे समूरनि मसीहनि खे ईस्टर जो मुबारकूं ॾिनियूं वयूं। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।